गोट लालू फाटक लगे, गोट गरीब नवाज खास के लिए, गोट मिठल खास के लिए, गोट शबीर बुक्टी, गोट निहाल खान शहर, गोट मूसा शहर, गोट लीमो शहर समेत 15 खां वधीक गोठन में 4 खां 7 फुट पानी बीठल। सवे घर पिण किरीपट पइजी विया आहिनि। गोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल। रवासिन जागण खास के लिए, अब्दुल वहीद राजपूत निहाल खान शहर, गुलाम रसूल खास के लिए, गुलाम नबी खास के लिए एहतजाज बाद सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात सबबि असांजा घर रही पट पइजी विया आहिनि, फसल तबाह थी विया आहिनि, माल मरी वियो आहे, केतिराई रहवासी बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि, मगर हिन महल ताईं को बि सरकारी अमलदार तोड़े चूंडियल नुमाइंदो लड़ी नाहे आयो। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध, कमिश्नर सखर ऐं शहीद बनज़ीराबाद, DC खैरपुर ऐं नौशेरो फिरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते रेलवे ट्रैक भरिसां 15 खां वधीक ॻोठनि मां पाणी निकाल करे हज़ारे माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि ऐं मेडिकल कैंप क़ाइमु करे बीमारियुनि जो इलाज